मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। लाल बख्श खाड़क की रिपोर्ट मुताबिक जीए सिंध क़ौमी पार्टी पारां सहाफ़ी मुख्तार अली ज़हूर की पहिरीं वरसी मीरपुर बठोरो में मुनक़िद कई वई। वरसी में सहाफ़ियुनि, सियासी समाजी अगवाननि ऐं शहर ने वॾे अंग में शिरकत कई। वरसी नवाज़ खान ज़हूर, असलम खैरपुरी, नियाज़ कालानी, नवाज़ शाह भाॾाई, आकाश ज़हूर, अब्दुल गनी बल्ला, वडेरो वाहिद परियार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुख्तार ज़हूर न रुगो एक बेहतरीन ऐं सुठो सहाफ़ी तौर इलाइक़े के पुठिते पयल मसइलनि की भरपूर निशानदेही कई, पर हू समाजी ऐं क़ौमी अगवान तौर मज़लूमनि ऐं हीणनि सां गॾु बीठो रहियो ऐं संदसि भर झलो रहंदे ज़ालिमनि जाबरनि सां मुहाॾो अटकायो। एक समाजी कारकुन तौर हुन सख्त बीमारी वारी हालत दौरान भी बरसाती बोड दौरान मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं दरिया के बंदनि ते वञी बोड ऐं बरसात मुतासिरीन ताईं राशन ऐं खाधो पहुचाइण सां गॾु संदन माली मदद भी कई। माण्हूअ जो चङो किरदार हमेशा माण्हुनि जे दिलनि में कायम रहे थो ऐं मुख्तार ज़हूर जहिड़ा नौजवान भी पंहिंजे अवामी किरदार सबब मरना न आहिनि ऐं उहे हमेशा माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रहनि था। वरसीअ के पुनल सारियो अरबाब वज़ीर मेमन, गुलाम अली ख्वाजा, फ़कीर महमद अली ख्वाजा, डॉक्टर महबूब ख्वाजा, मुश्ताक अहमद जांडियो, डाला शोरो सहाफ़ी, गुलाम मुस्तफ़ा कच्छी, इमाम बख्श खाड़को, हबीबुल्लाह मेमन, डॉक्टर कासिम ख्वाजा ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।